दोस्तों अॼु फौज़िया सुमरो जो एल्बम नंबर 21 MRC में ही एल्बम 2005 में रिलीज़ थियल है। हिन में एक लाजवाब गीत है। गीत जा बोल आहिनि, दिल ब मुंहिंजी दर्द ब मूंखे, दिल ब मुंहिंजी दर्द मूंखे ॾिना तो यार। हिन एल्बम जा मुकम्मल गीत ज़बरदस्त आहिनि। तव्हांखे हिन एल्बम जे बारे में सॼो कुझु ॿुधाईंदासीं। उन खां पोइ दोस्त पंहिंजी कमेंट्स में राय ज़रूरु ॾींदा। ही एल्बम तव्हांखे कीअं लॻो। ही मौसीक़ार आहे शाहनवाज़ राना, रिकॉर्डिंग आहे गुलाम हुसैन, सारंग साउंड, इको साउंड, सक्का सजावल फ़ोन नंबर, सिलेक्शन गुलशन खट्टी जी। एल्बम जो टाइटल भी इहो ही आहे, दिल ब मुंहिंजी दर्द मुंहिंजा। ही प्रोग्राम इन लाइ रखियो वियो आहे त काफ़ी दोस्त यूट्यूब ते सर्चिंग कंदा रहंदा आहिनि त फौज़िया सुमरो जा ही एल्बम कीअं मिलंदा ऐं उन्हनि में कहिड़ा कहिड़ा गीत अवेलेबल आहिनि। हिकिड़ो गीत मिसाल ॿुधण सां ख़बर पवंदी आहे त ही गीत सुठो आहे ऐं असांखे इहो सॼो एल्बम खपे, त पोइ उहो कहिड़े हिसाब सां सर्चिंग कंदा। उन्हनि खे गुज़ारिश आहे मुंहिंजे यूट्यूब चैनल ते अचनि ऐं एल्बम बाय एल्बम ॾिसनि। उन्हनि जी आसानी लाइ ही कमु असां रखियो आहे त जीअं उन्हनि खे आसानी सां हर हिकु एल्बम जी ख़बर पए ऐं साल जी ख़बर पए ऐं उन में कहिड़ा गीत कहिड़ा शाइर मौजूदु आहिनि उहा ख़बर पए। प्रोग्राम इहो रखियलु आहे ऐं काफ़ी दोस्त ॾिसी करे स्किप करे हलिया वेंदा हूंदा त हिन में गीत न आहे, कोई बि रखियल गीत न आहिनि। ही इंफॉर्मेशन जे हिसाब सां कमु असां रखियो आहे त जीअं दोस्तनि खे आसानी थिए। फौज़िया सुमरो जो ही पहिरियों कलाम आहे। हिन में उन जा कलाम जा बोल आहिनि, ॾुखनि में आऊं ॾाढी आहियां। उन खां पोइ हिकु ॿियो गीत आहे ज़बरदस्त, छॾे वए जानी छिनी वए धार करे वए। उन खां पोइ आहे 3 नंबर कलाम आहे, दर्द ॾेई आयो वए असांखे। उन खां पोइ 4 कलाम आहे, ॾींहं कटे हर को मरी वेंदो। इहा ज़ाहिरी ॻाल्हि आहे त जंहिंजा जेतिरा ॾींहं लिखियल हूंदा ओतिरा ॾींहं गुज़ारे हलियो वेंदो। उन खां पोइ ॿियो कलाम आहे, अशरफ शाइर आहे, हिन विछोड़े खां पोइ बहितर दिलि मुंहिंजी टुटी पए। ऐं उन खां पोइ ॿियो गीत आहे बिलाल ओठो जो। बिलाल ओठो तमामु बहितरीनु शाइर आहे, ज़मानो असांखे जलाए कंदो छा। उन खां पोइ आहे अली अहमद उडराई जो कलाम आहे, ॾुख ॾिठो जंहिं सॼण आहे, ॾुख ॾिठो जंहिं सॼण आहे। उन खां पोइ आख़िरी कलाम आहे, दिल बि मुंहिंजी दर्द बि मूंखे, ॿुधायो इहा ज़िंदगी आहे कहिड़ी। दोस्तों ही एल्बम कंप्लीट थी चुको आहे ऐं जंहिं बि दोस्त खे वीडियो पसंदि आयो हुजे त लाइक करे ऐं कमेंट्स में पंहिंजी राय ज़रूरु ॾिए त असां इहो कमु जारी रखूं कीअं कयूं, या कंहिं ॿिए फ़नकार जी कमेंट्स करे त उन जा बि असां वीडियो ठाहे रखंदासीं।